मुझे बेसिक हेल्थ यूनिट खरीफ वरा में मीज़ल्स ऐं रेगुला जी फिक्स सेंटर ते ड्यूटी आहे खरीफ वरा में। कल्ह जो पासो जुमे जो ॾींहुं हुयो तक़रीबन 12:30 खां 1 जे दरमियान जेको आहे मूंखे ऑर्डर कयो त बाबा तूं गाजी ॻोठ अचे ऐं जेको आहे असांजी हेल्प कर ॿियनि टीमुनि जी फिक्स सेंटर तूं थोरो बंदि कर। उन खां पोइ जॾहिं मां रस्ते में आयुसि त 2 ॼणा हिकिड़ा माण्हू आया जेके मुंहिंजा गाॾी बीहारे मूंखे चयनि गाॾी ॾे। मूं हुनखे चयो गाॾी भाई छो छा मसइलो आहे तव्हांजो? गाॾी त पुराणा आहियूं, गाॾी ॾे न असांखे। मां ऐं सिधो हुन मुंहिंजी कनपटी ते पिस्टल रखियो। पिस्टल रखण खां पोइ जेको आहे जॾहिं मां हिनखे गाॾी ॾिनी हीअ मुंहिंजी ऐं मूंखे चयो मोबाइल खे पंहिंजी ॾे। मां चयो मां गवर्नमेंट जो माण्हू आहियां ऐं मुंहिंजी तव्हां वर्दी ॾिसो, मुंहिंजी टोपी ॾिसो, ऐं जेको आहे मां तव्हांजी गाॾी खे मुंहिंजी गाॾी गवर्नमेंट जी आहे। गाॾी ॾे बसि, गाॾी गवर्नमेंट ॼाणे तूं ॼाण गाॾी ॾे बसि। मां हुनखे गाॾी ॾिनी, उहो गाॾी काहे हलिया विया। इहो ऐं पिस्टल बि जेको आहे सो रखी ऐं उहे ऐं कुझु पैसा बि हुया मोबाइल सां गॾु। पोइ मूंखे ख़बर न आहे त घणा पैसा हुया, यादि न आहे, छो त उन वक़्तु मूंखे तमामु घणो ज़हनी टेंशन थी वियो ऐं परेशान थी वियुसि। इहो ई बयानु आहे मुंहिंजो। मां आला हुकाम गुज़ारिश थो कयां DC साहब खे, पंहिंजे पैरामेडिकल स्टाफ वारनि खे, DC साहब खे, SSP खैरपुर, DC खैरपुर खे, हद जे DSP, हद जे SHO साहब खे त महिरबानी करे मुंहिंजी जेका फुरियल गाॾी आहे उहा वापसि कराई वञे ऐं मुंहिंजी मोबाइल वापसि कराई वञे। हुन खां जेको सामान सां फुट कयो आहे उहो वापसि कराए वञे त सही थोरा सम्झनि।